बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। अवया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 12 दर्जे 7 मां जंहिंजो उनवान आहे सोना सोना संग। नज़म आहे पहिरें निज़म जो लफ़्ज़ माञाऊं पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे पोती माना गंदी, लफ़्ज़ लोलो माना मानी, लफ़्ज़ हीणा माना कमज़ोर, लफ़्ज़ उमंग माना उम्मीद, लफ़्ज़ चोलो माना कमीज़, लफ़्ज़ नंग माना इज़्ज़त, लफ़्ज़ सार माना संभाल, लफ़्ज़ शान माना इज़्ज़त। जी दोस्तों हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत सोना सोना संग बनिन में सोना सोना संग। सम्झाणी हिन शहर में शाइर फरमाए थो त बनीअ में जेकी संग आहिनि उहे दर हक़ीक़त सोना संग आहिनि, छो जो उन्हनि संगनि जे बदिले असां केतिरियूं ई शयूं ख़रीद करे सघूं था। बैत कंहिंजी पोती कंहिंजो चोलो कंहिंजे पेट भरण जो लोलो, कंहिंजी इज़्ज़त शान ऐं शौक़त कंहिंजा आहिनि नंग बनिन में सोना सोना संग। सम्झाणी हिननि शहरनि में शाइर फरमाए थो त बनिन में जेकी अनाज जा संग आहिनि उहे दर हक़ीक़त सोना संग आहिनि ऐं उहे संग कंहिंजी पोती कंहिंजी कमीस कंहिंजी इज़्ज़त ऐं शान ऐं कंहिंजे पेट भरण जो ज़रियो थींदा आहिनि। हक़ीक़त में उहे सोन जा संग आहिनि। बैत मरण जीअण जो कंहिंजो सवाल हीणा हॾड़ा हीणो हाल, कंहिंजो प्यार त कंहिंजी सार कंहिंजी आस उमंग बनिन में सोना सोना संग। सम्झाणी हिन शहर में शाइर फरमाए थो त बनिन में जेकी सोना संग आहिनि उन्हनि में किन जी ज़िंदगीअ जे मरण जीअण जो सवाल हूंदो आहे ऐं उनखे हासिल करण लाइ के वीचारा हीणे हाल में हूंदा आहिनि ऐं के वीचारा प्यारा ऐं उम्मीद भरियनि उमंगनि सां बनिन खे ॾिसंदा रहंदा आहिनि। जॾहिं संग पची तयारु थींदा आहिनि त उहे उन जे लाइ सोन जहिड़ा संग हूंदा आहिनि। बैत पोख पकल जा संग नचनि था, ख़ामोशीअ में साज़ वॼनि था, झूलन झूलन झूमन ॻाइनि ॼण त हवा में चंग बनिन में सोना सोना संग। सम्झाणी हिन शहर में शाइर मीर मोहम्मद पीरज़ादो फरमाए थो त जॾहिं बनीअ में पोख पची तयारु थी वेंदी आहे त ॼण उन जा संग नचंदा आहिनि ऐं ख़ुशीअ में झूमंदा ॻाईंदा आहिनि ऐं ईअं लॻंदो आहे त ॼण हवा में चंग जो आवाज़ हूंदो आहे। उहो उन करे हूंदो आहे जो उहे
सोन वारा संग ॿिए कंहिंजी ख़ुशीअ जो बाइस बणजंदा आहिनि। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों, शाइर सोना सोना संग कहिड़े पोख जी संगनि लाइ चयो आहे? जवाब, शाइर सोना सोना संग कणक जी पोख लाइ चयो आहे। नंबर ॿियो सवाल, सोननि संगनि वारी पोख चोलो ऐं लोलो मुहैया करे थी, ॿुधायो त कीअं? जवाब, उन्हनि सोननि संगनि वारी पोख जे संगनि मां दाणा यानी अन्न कढी उन खे पीहाए लोलो यानी मानी पचाए सघूं था ऐं कणक जे दाणनि खे विकिणी पैसा हासिल करे कपिड़ा ख़रीद करे सघूं था। जीम नंबर टियों सवाल, सोना सोना संग गीत में शाइर कहिड़ी ॻाल्हि कई आहे? जवाब, सोना सोना संग गीत में कणक जे दाणनि बाबति शाइर फरमाए थो त इन्हनि सोन वारनि संगनि जी ज़रिए असां ज़िंदगी गुज़ारण लाइ केतिरियूं ई शयूं ख़रीद करे सघूं था। दाल नंबर चौथों सवाल, आस उमंग जो मतिलबु सम्झायो। जवाब, आस उमंग जो मतिलबु उम्मीद ऐं आसरो आहे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि लोलो, नंग, उमंग, हीणो, झूमन। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे लोलो माना मानी। जुमिलो लिखंदासीं, फ़क़ीर दर ते लोले ॾियण जी सदा हईं। पोइ लफ़्ज़ आहे नंग माना इज़त। जुमिलो लिखंदासीं, अलाह ताला खां दुआ आहे त असांजे नंगनि जी हिफ़ाज़त करे। पोइ लफ़्ज़ आहे उमंग माना उम्मीद। जुमिलो लिखंदासीं, हारीअ जी बनीअ ते उमंग हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे हीणो माना कमज़ोर। जुमिलो लिखंदासीं, तुफ़ेल वीचारो तमामु हीणो थी वियो आहे। पोइ लफ़्ज़ आहे झूमन माना लुॾनि। जुमिलो लिखंदासीं, बरसात जी मौसम में सभु वण झूमंदा आहिनि। नंबर टियों, गीत जूं सिटूं मुकमिल करे सम्झाणी ॾियो। जी दोस्तों, हाणे गीत जूं सिटूं आहिनि, इन्हनि खे मुकमल कंदासीं ऐं सम्झाणी लिखंदासीं इन जी। जी दोस्तों, हाणे पहिरें बैत जूं सिटूं मुकमल कंदासीं। बैत नंबर पहिरियों, कंहिंजी इज़त शान ऐं शौक़त कंहिंजा आहिनि नंग बनियुनि में। सम्झाणी, हिन बैत में शाइर फरमाए थो त कंहिंजी इज़त शान ऐं शौक़त ऐं कंहिंजा नंग बनियुनि में आहिनि। हाणे ॿिए बैत जूं सिटूं मुकमल कंदासीं। बैत नंबर ॿियो, कंहिंजो प्यार त कंहिंजी सार कंहिंजी आस उमंग बनियुनि में। सम्झाणी, हिन बैत में शाइर फरमाए थो त के प्यार ऐं उम्मीद भरियनि आसुरनि सां बनियुनि खे ॾिसंदा रहनि था। बैत नंबर टियों, हाणे हिन जूं सीटूं मुकमल कंदासीं। बैत, झूलन झूलन झूमन ॻाइनि ॼण त हवा में चंग बनियुनि में। सम्झाणी, हिन बैत में शाइर फरमाए थो त संग नचंदा आहिनि ऐं ख़ुशीअ में झूमंदा ॻाईंदा आहिनि ऐं ईअं लॻंदो आहे ॼण हवा में चंग जो आवाज़ु हूंदो आहे। नंबर चोथों,
संग, नंग हम आवाज़ लफ़्ज़ या काफ़िया आहिनि। अव्हां अहिड़ा ॿिया काफ़िया गीत मां चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे हम काफ़िया या हम आवाज़ लफ़्ज़ चूंडे लिखंदासीं। लफ़्ज़ चोलो, हम आवाज़ लोलो। लफ़्ज़ हाल, हम आवाज़ सवाल। लफ़्ज़ नचन था, हम आवाज़ वॼन था। लफ़्ज़ मरण, हम आवाज़ जीअण। लफ़्ज़ प्यार, हम आवाज़ सार।